नाज़रीन, छठी में प्राइमरी उस्तादनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कियो वञण बाबति पेश आहे छठो मां KT न्यूज़ रिपोर्टर महबूब बुरोई जी रिपोर्ट। सॼी सिंध में उस्ताद जेके आहिनि मुख़्तलिफ़ मामलनि ते सरापा एहतजाज बणियल रहिया आहिनि। छठे में अॼु प्राइमरी उस्तादनि एहतजाज कयो आहे। प्राइमरी उहे उस्ताद जेके मुख़्तलिफ़ दौरनि में भर्ती त कया विया पर उन खां पोइ प्रमोशन जा इशूज़ साम्हूं अचनि पिया ऐं उन इशूज़ ते उन्हनि खे तहफ़ुज़ात आहिनि, छाकाणि जो हाणे नई जेका पॉलिसी अनाउंस कई वई आहे, भर्ती पॉलिसी जिते थी रही आहे उन ते शक शुबात आहिनि। उन सां गॾोगॾु प्रमोशन जेके थी रहिया आहिनि उन्हनि ते बि खोड़ सारा ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि। इन अमल जे ख़िलाफ़ पंहिंजे हक़नि जे हासिल लाइ छठे में प्राइमरी जेके उस्ताद आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त जेके पॉलिसी ठाहिनि पिया जेके सिंध जे लाइ उन्हनि खे थोरो कुझु बुनियादी शयुनि ते नज़र रखणु घुरिजे। हा, सो पॉलिसी उन्हनि चयो आहे त असां अपग्रेड था कयूं, पोस्ट खे 14 ग्रेड जी करियूं था। हाणे उनमें सिर्फ़ु असांजे प्राइमरी साइड खे लॉस कोन थिया, बल्कि असांजे जेको मारूड़ा सिंधी असांजा जेके नौजवान आहिनि जेके ग्रेजुएट जो शर्त रखियो वियो आहे। हाणे उन ग्रेजुएट शर्त ते ईअं थींदो त उतां खां असांजे केटी बंदर, खारो छावण, जाबुल इलाइक़ा आहिनि, उतां खां ग्रेजुएट न हुअण जे करे इहे क्लोज़ स्कूल हमेशह 8 सालनि खां पोइ अपॉइंटमेंट थिए पई। सालनि खां स्कूल बंदि पियल आहिनि। हुकूमत चवे पई त असांजो जेको आहे मिशन आहे त असां बंदि स्कूल खोलींदासीं। बंदि स्कूल कहिड़े हिसाब सां खोलींदा जॾहिं तव्हांखे उते उमेदवारी कोन मिलंदा। तव्हां उते जेके इंटर पास नौजवान जो रस्तो तव्हां बंदि करे छॾियो आहे हिन मैदान में वेहण जे लाइ। इन पॉलिसी जो ॿियो हिसो इहो आहे त प्राइमरी उस्ताद हाणे प्राइमरी में रहंदो, प्राइमरी खां सेकेंडरी साइड न वेंदो। इहो इन जी असां शदीद प्राइमरी उस्ताद शदीद मज़म्मत कयूं था इन शइ जी। मुतालबो इहो आहे जो असांजा प्रमोशन बहाल कया आहिनि। ॿियो असां सर अफ़सोस इहो आहे जो असां सिंधी यूनिवर्सिटी ऐं इकरा यूनिवर्सिटी, ठीकु आहे, असांखे सिंधी यूनिवर्सिटी वारे उस्तादनि खे बि तक़रीबन 11 साल थी विया आहिनि ऐं असां इकरा यूनिवर्सिटी वारा ऐं NTC वारा IB सखर वारा उनजो प्रमोशन बि आहे ऐं सिंधी यूनिवर्सिटी ऐं इकरा यूनिवर्सिटियुनि खे सिंधी यूनिवर्सिटियुनि खे 11 साल थिया आहिनि, इकरा वारनि खे असांखे माना तक़रीबन 10 साल थिया आहिनि। असां अञा कॉन्टेक्ट ते वेठा आहियूं। असांजे हाणे चवनि था त सैयद गनी जेको सो माना मंज़ूरी ॾींदो, उनखां बाद में जेको सो माना तव्हांजा ऑर्डर निकिरंदा ऐं हेसि ताईं असांखे 10 साल थी विया आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट जो बि ऑर्डर आहे जेको कॉन्टेक्ट मुलाज़िम आहे उहो मुंहिंजी रेगुलर आहे। असीं 2008 खां IB टेस्ट पास आहियूं। असांखे 2008 खां वठी हींअर जेके हिननि जूं जेके पॉलिसियूं आहिनि उन्हनि पॉलिसियुनि मुताबिक़ असीं इन्हनि जा ख़िलाफ़ आहियूं। असीं चऊं था असांजा जॾहिं बि उस्ताद जेके बि आहिनि मेरिट ते आयल आहिनि उन्हनि जे स्कूलनि जो विज़िट कयो वञे, उन्हनि खे ॾिसो वञे, उन्हनि खे कारकर्दगी ॾिसो वञे ऐं हिननि खे प्रमोशन न ॾिनो वञे अॻियां। हींअर प्रमोशन जेको सिस्टम ख़तमु पिया कनि इहे इलाही ग़लति पियो थिए। उस्ताद JST थी वञे थो, HST थी वञे थो अॻियां। हाणे प्राइमरी खे प्राइमरी उस्ताद रहे थो, उस्ताद प्राइमरी रहंदो, अॻियां उस्ताद तइलीमी हासिलु कोन कंदा। हुन ख़बर आहे मूंखे प्राइमरी में ई रहणो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे हीअ जेके नयूं पॉलिसियूं रखियूं आहिनि उहो थोरो ध्यानु में रखो। जेका नयूं अपॉइंटमेंट थींदी उहा BA बेस ते थींदी। ही सरासरी नाइंसाफ़ी आहे छाजे करे जो अॻे ई सिंध जेको आहे तइलीम में पाकिस्तान ॿियनि सूबनि खां पोइ थी आहे। असां जेकॾहिं ज़िले छठे जी ॻाल्हि करियूं त साईं वारनि जा जेके मुतालबा आहिनि उहे जाइज़ आहिनि। हितां खां हेठी लेवल खां हिननि जा जेकॾहिं प्रमोशन थींदा वेंदा अॻिते, छो त हिननि खे सॼे सिस्टम जी एजुकेशन जी ऐं हुननि खे वॾी नॉलेज आहे, वॾो तजुर्बो आहे। तजुर्बे जे बुनियाद ते हिन जा प्रमोशन थींदा। उस्ताद ख़ुशि, मुआशिरो ख़ुशि, क़ौम ख़ुशि। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो करियूं था हिन प्लेटफॉर्म तां उस्तादनि सां नाइंसाफ़ी बंदि करियो। उस्ताद दरबदर हूंदो त क़ौम दरबदर हूंदी। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उस्ताद सरापा एहतजाज बणियल आहिनि। अॼु मकड़ी ते एहतजाज कयो वियो आहे ऐं जेका नई पॉलिसी आहे, जेका भर्ती पॉलिसी आहे जंहिंमें जेके शर्त लॻाया विया आहिनि, ख़ासि तौर ते PhD जी जेके भर्ती लाइ जेको शर्त BA जो यानी ग्रेजुएट जो लॻायो वियो आहे उन ते घुर कई वई आहे त उन में नरमी कई वञे, इंटर बेस ते कयो वञे। उन सां गॾोगॾु JST जे लाइ B.Ed जो शर्त लॻायो वियो आहे, उनखे में नरमी कई वञे त जीअं उस्तादनि जी भर्ती जेका आहे उहा बहितर थी सघे ऐं प्रमोशन जेका आहे जेका प्राइमरी उस्तादनि खे सिर्फ़ु प्राइमरी स्कूलनि ताईं महदूद रहणो आहे उन प्रमोशन खे साॻी जेका पॉलिसी हुई पुराणी उन तहत जारी वसारी रखियो वञे त जीअं उस्तादनि मां बेचैनी ख़तमु थी सघे। कैमरामैन अली मोहम्मद जोकियो था ॻाल्हाइनि, महबूब बुरोई, KTN न्यूज़ ठठो। नाज़रीन, सां गॾु प्रोग्राम सिंध राउंड अप पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट KTN News.tv ऐं ॾिसंदा रहो KTN न्यूज़।